नाज़रीन, मकसूद रिंद में सिंध हारी कमेटी के मरकज़ी सदर कामरेड समर हैदर जतोई, कामरेड मोहम्मद इदरीस बिरोई, कामरेड अहमद नवाज इनकलाबी, कामरेड विलायत नूनारी, वली मोहम्मद ब्राह्मणी, बासित अली रिंद ऐं ॿियनि जी अॻुवाणी में हुसैनी चौक खां नेशनल प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी वई। उन हवाले सां ॾिसूं था ख़ैर मोहम्मद रिंद जी ही रिपोर्ट। सिंध हारी कमेटी के मरकज़ी सदर कामरेड समर हैदर जतोई ऐं ज़िला सांगढ़ के हारी अगवान कामरेड मोहम्मद इदरीस बिरोही की अगवाणी में सिंध में पानी की शदीद खोट खिलाफ़ एहतजाजी रैली कढी वई। उन मौके ते अगवान MNN TV सां ॻाल्हाईंदे चयो त साईं हींअर सिंध में वॾी वेसाघाती लगी पई है। सिंध में पानी ना है। असां मकसूद रिंद पहुता आहियूं। हिते सांगड़ जूं सभु शाखूं सुखनि पियूं 1.5 महीने खां वठी। हिते जा हारी परेशान लगा पिया आहिनि। जे टाइम ते पानी न ईंदो, फसलुनि जो पोखारो न थींदो त हारी वीचारो पहिरीं ॾुतरल लॻो पियो आहे। पहिरीं भाण जी बोरियुनि जी क़ीमतूं ऐं दवाउनि जूं क़ीमतूं एॾियूं वधायूं वियूं आहिनि। हिकिड़े तरफ़ दवाउनि जी क़ीमत ई वधा ऐं नकली भाण बि ॾिनो पियो वञे, ॿिए तरफ़ सिंध जी ज़राअत खे तबाह कयो पियो वञे। सिंध जा माण्हू पाणी जे विघे मरनि पिया। इन जे लाइ असां सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत था कयूं। सिंध हारी कमेटी अॼु मकसूद रिंद पहुती आहे। सॼी डिस्ट्रिक्टुनि में वेंदी, पाणी जे लाइ भरपूर एहतजाज कबो। सिंध जा वारिस जेके आहिनि उन्हनि खे पाणी न पियो ॾिनो वञे ऐं पंजाब गैर कानूनी जेको आहे उहो केनाल वहाए करे हिकिड़ो ज़ुल्म ऐं बर्बरियत ऐं ॾाढ जो राज क़ाइमु करे वेठो आहे ऐं हिकिड़ो साम्राज बणिजी वेठो आहे जेको सिंध धरतीअ जे आहे या जेके बि पाकिस्तान जे अंदरि महकूम क़ौमूं आहिनि उन्हनि खे हिकिड़ो जेको आहे उहो लुटण जे लाइ राज आहे। इहो राज ख़तमु थियणु खपे ऐं इहो जेका साम्राज्यता आहे इहा ख़तमु थियणु खपे। बेटाई साईं फरमायो है तो बगैर के वतन पिरतन छिड़न पाण सी पशु पखीड़न माण्हू आ मेट घणो। तहां सब दोस्त जॾहिं ॿधी कंदो मुते थींदो तॾहिं पाण जेको आहे पंहिंजे हिन दरिया में हिन शाखुनि में पाणी हिननि खां वठंदासीं ऐं असांखे पाणी मिलंदो। ॿधिजे कंदो त, ॿधी न कंदो त पोइ जेको आहे इहे हाल आहिनि असांजा। 120 दरिया हलंदड़ आहे। उन्हनि 120 दरियानि मां वञी 10 दरिया बचा आहिनि। उन 10 दरियानि खे सोढ़ो करण जे लाइ हिननि हिकिड़ियूं मुख़्तलिफ़ साज़िशूं करे काइनात सॼीअ जे महवर खे तब्दील पिया कनि, माना फितरत जे ख़िलाफ़ पिया कमु कनि। उन में बैन अल-अक़वामी साम्राज्य खां वठी पंजाब जी हठधर्मी आहे जेको असांजे सिंधूअ में वारी पई उॾामे ऐं हीउ जेको पाणी जो जेको ठाव आहे 91 वारो उहो पंहिंजी जॻह ते, पर हिननि जेके मुख़्तलिफ़ वाह चश्मा लिंक नाला चौंसा आहे हिननि जेके वाह आहिनि उन जे करे सिंध में पाणी जी खोट आहे ऐं उन में असांजूं हुकूमतूं इन्वॉल्व आहिनि। ईअं न त बग़ैर हुकूमतुनि जे आहे। पंजाब साम्राज्य पारां सिंध दरिया ते जेको क़ाबिज़ थियण जी नाकाम कोशिशि कई पई वञे। सिंध दरिया जो हक़ सिर्फ़ु पहिरीं जेको हक़ आहे उहो सिंधी माण्हुनि जो आहे ऐं पाकिस्तान में टोटल 24 दरिया आहिनि। 24 दरियानि मां कंहिं हिकिड़े दरिया मां बि को बि डैम नथो निकिरे, को बि किनाल नथो निकिरे। पोइ हीउ सिंध दरिया जेको इन ते छो डैम ठाहिया विया आहिनि, गैर कानूनी ऐं गैर आइनी जेके किनाल खुलिया विया आहिनि, कंहिं बि सूरत क़बूल न आहिनि। हिननि जो चवणो हो त सिंध में पाणी जी खोट जल्द खां जल्द ख़त्म कई वञे त जीअं सिंध जा हारी माली माशी नुक़सान खां बची सघनि। कैमरामैन टीम सां गॾु ख़ैर मोहम्मद रिंद, MNN TV, मकसूदो रिंद।